अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI जे बाग़ी MNAs ख़िलाफ़ एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो। इमरान ख़ान चयो त पैसा वठी को असेंबली मेंबर कंहिं ॿिए वटि हलियो वञे त एहतजाज अवाम जो हक़ बणिजे थो। माण्हू थोरा जज़्बाती थी विया ऐं सिंध हाउस ताईं पहुची विया। पुरअमन एहतजाज जमहूरियत में सभिनी जो हक़ आहे। OIC बाबति बिलावल जे बयान जो ग़लत मतिलबु वरितो वियो। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान फैसल करीम कुंडी चयो आहे त हू न पर हुकूमत पाण OIC इजलास में रुकन विझण जी कोशिश करे रही आहे। OIC पीपल्स पार्टी जे क़ाइद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो क्रेडिट आहे। हू OIC में रंडक विझण नथा चाहिनि। क़ौमी असेंबली जो स्पीकर टाइगर फोर्स जो मेंबर बणिजी चुको आहे। स्पीकर 14 ॾींहनि में इजलास घुराइण जो पाबंद आहे। इजलास कोठाइण बाद 7 ॾींहं अंदरि वोटिंग थियणी हूंदी आहे। वोटिंग जी तारीख़ 28 मार्च बीहे थी। गोलार्ची लॻ कार जे टक्कर में औरत फौत। बिहाई कॉलोनी भरिसां तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में पैदल वेंदड़ 45 वरियनि जी अरबाब साथी मंगणहार दम ॾेई छॾियो। कार ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो। रुस्तम जे कच्छे वारे इलाक़े में जतोई ऐं महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में चिकताण। झेड़े में हिकु ॼणो कादिर बख़्श उर्फ़ रजब मोटाणी महर ज़ख़्मी थियण जा इतला। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। पुलिस को तहरुक न वरितो। इलाक़े में खूनरेज़ी जा इम्कान। ख़ौफ़ ऐं हिरास छांइजी वियो। यूक्रेन रूस सां ॻाल्हियुनि लाइ तयार। सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की जो चवणु आहे त रूस फौरी तौर ते नए सिरे ॻाल्हियूं शुरू करे। हू जंग बंदि करण बाबति प्यूटिन सां मुलाक़ात लाइ तयार आहे। ॻाल्हियुनि ज़रिए रूस पंहिंजे ग़लतियुनि जो इज़ालो करे सघे थो। ॿी सूरत में रूस जे नए नस्ल खे बि जंग जा नतीजा भोगणा पवंदा। हुन मुतालबो कयो आहे त रूस यूक्रेन जी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती तस्लीम करे। रूस ऐं यूक्रेन में जंग सबबि विच ओभर में कणिक जी खोट पैदा थी वई। आलमी रिपोर्टुनि मूजिबि यूक्रेन ते हमले सबबि कणिक पहुचाइण वारो अमल रुकिजी वियो। रूस ऐं यूक्रेन दुनिया लाइ चईन मां हिकु भाङो कणिक पैदा कंदा आहिनि। सिंध जो बहितरीन कहानीकार, मुतरजम, कालम नवीस, मुहक़िक़ ऐं सहाफ़ी जान ख़ासकेली जे दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। जान ख़ासकेली जी जनाज़े निमाज़ पंहिंजे ॻोठ करम ख़ान निज़ामाणी लॻहाला में अदा कई वेंदी। ऐं अॼु सिंध जे सूर्य शहीद सफ़क़तुल्लाह शाह राशिदीअ जी 79वीं वरसी मल्हाई पई वञे। अंग्रेज़ साम्राज ख़िलाफ़ वेड़ शुरू कंदड़ हुर तहरीक जे सरवाण शहीद सूर्य बादशाह खे 1943 में शहीद कयो वियो।